नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार वाहूचे जो सलाम क़बूल कंदा। अॼु असां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाइणु चाहियूं था उहो टॉपिक आहे त गुड गवर्नेंस कीअं क़ाइमु थिए ऐं इन सां गॾु जेके इदारनि में जेके सरबराह मुक़ररु थियनि था सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ इदारनि में, उन्हनि खे पंहिंजो मुक़ररु जेको मुदो आहे उहो पूरो करणु ॾिनो वञे त जीअं उन्हनि जी कारकर्दगी जी ख़बर पइजी सघे। रोज़ाने जे बुनियाद ते महीने ऐं 6 महीने ऐं 1 साल जे बुनियाद ते जेकॾहिं माण्हू मुक़ररु थींदा, वरी उहे ईंदा वरी वेंदा, त पोइ उते नतीजा नथा अचनि ऐं सॼी सिंध जे अंदरि इहो हिकिड़ो क्यास पैदा थियो आहे त गवर्नमेंट जा इदारा जेके आहिनि उहे पंहिंजी कारकर्दगी जेका आहे उहा ॾेखारण में नाकाम आहिनि। जॾहिं त कम बि थियनि था, पैसा बि ख़र्च थियनि था, पर आवाम खे उन मां लाभ नथो थिए। जीअं तव्हां असां सभिनी ॾिठो त सिंध जी मातर जेका आहे सभ खां वॾी तालीमी दर्सगाह जेका आहे उन जी सिंध यूनिवर्सिटी जी जेका आहे काफ़ी ॾींहंनि खां हालति जेका आहे दुरुस्त न हुई। इंतिज़ामी तौर ते रोज़ाने उते बहरान हुयो ऐं पोइ तव्हां ॾिठो त VC फ़तेह महमद बुरफ़त साहिब खे हटायो वियो ऐं उहो वरी अॼु अदालत जे हुकुम ते ॿीहर बहाल बि थी वियो ऐं सिंध गवर्नमेंट जे हुकमनि खे अदालत जेको आहे नल एंड वाइड करे छॾियो आहे। त सिंध गवर्नमेंट खे हाणे सोचणु घुरिजे त हू जॾहिं कंहिंखे बि मुक़ररु करे थी सरबराह खे कंहिं बि खाते में, कंहिं बि ख़ुदमुख़्तियार इदारे में, त उनजो टेन्यूअर जेको आहे, जेको मुदो आहे उहो पूरो करणु ॾिनो वञे त जीअं उहे माण्हू पंहिंजी कारकर्दगी जेका आहे ॾेखारे सघनि। ऐं ख़ुदि सॼो समाज जेको आहे उहा बि ज़िम्मेवारी खणे, इदारा ज़िम्मेवारी खणनि, अख़बारूं, टीवियूं ऐं ॿिया जेके नशरियाती इदारा आहिनि उहे बि गैर ज़िम्मेवारी जो जेको मुज़ाहिरो कनि था ऐं हिक तरफ़ियूं जेके रिपोर्टूं हलनि थियूं ऐं इदारनि खे जेको बदनाम कयो थो वञे, इहो सिलसिलो बि हाणे असांखे बंदि करणु घुरिजे। असांखे पंहिंजे इदारनि जी बि मालिकी करणु घुरिजे ऐं सिविल सोसाइटी जो जेको किरदारु आहे ख़ामोश ऐं उहो चंद जॻहियुनि ते, कुझु जॻहियुनि ते जेकॾहिं असां रुॻो पंहिंजे ज़ाती लाॻापन ऐं मफ़ादनि जे करे आवाज़ उथारियूं ऐं पर क़ौमी ऐं इज्तिमाही मफ़ादनि ते आवाज़ न उथारींदासीं त पोइ उन जा नतीजा ईअं ई ईंदा त स्कूल वीरान हूंदा, पोइ माल जा वथाण हूंदा, यूनिवर्सिटियूं बर्बादु हूंदियूं ऐं तालीम न हूंदी त पोइ सॼी सिंध में ऊंदाही हूंदी, जहालत हूंदी। इन जे ख़िलाफ़ु जेको आहे असां सभिनी खे उथी बीहणो पवंदो, ॻाल्हाइणो पवंदो ऐं सिंध जीअं त सभिनी जी आहे, तंहिंजे करे रुॻो इहो जेको रवियो आहे त सभु कमु सरकार करे, इहो रवियो बि दुरुस्त न आहे। तंहिंजे करे सॼी क़ौम ऐं सरकार जेका आवाम जी चूंडियल आहे उन्हनि खे गॾियल तौर ते हिक ॿिए सां सहकार करे कमु करणु घुरिजे ऐं त जीअं नतीजा अची सघनि, रिज़ल्ट अची सघनि ऐं हुकूमतूं क़ाइमु करण जो जेको मक़सदु आहे उहो बि पूरो थी सघे। ऐं वरी कंहिं नए इशू में असां तव्हां सां गॾु हूंदासीं।